नाज़रीन ख़बर है करमपुर लाड़े वारे इलाइक़े में करमपुर भरिसां रात देर सां करमपुर लाड़ो वटे ब्रेक फेल थियण सबब कल्टी थियल ट्रालो हादसे वारे हंध पयल है, जंहिंजे करे रोड के ॿिन्ही तरफ़नि खां जारी रहंदड़ ट्रैफिक के हादसे वारे हंध खां गुज़र दौरान सख़्त ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। वाज़े रहे त रात देर सां रेती जो भरियल ट्रालर ख़ाली थी करमपुर खां पंहिंजी अॻी मंज़िल तरफ़ वञी रहियो हो त हादसो पेश आयो। हादसे सबब को भी जानी नुक़सान न थियो। होॾां हादसे वक़्तु ज़ोरदार धमाको थियण के नतीजे में इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।